इनमें रंग कहिड़ो भलो हूंदो? विलायती सफ़ा तकरीबन हिन कलर में थींदा आहिनि। ठीकु आहे। हा विलायती तकरीबन जो आहे न थोड़का थींदा आहिनि ऐं हाइट कलर हे ई हूंदो आहे विलायती। हिनखे तव्हां छा कराईंदा ओरिजिनल जो डेरा इस्माइल खान या बखरिया शाम जो बि सुबुह जो बि। हा हे चार कुता जेके बि आहिनि न इहे 5 किलो जे हिसाब सां शाम जो डेली 5 किलो जे हिसाब सां खीर आहिनि। हिन में उन्हनि कुतनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ताज़ी में हाणे पेरनि जे हिसाब सां तमामु घणो आहे। विलायती आहे स्पीड जे हिसाब सां। ही तव्हां पाण में कुतनि खे विढ़ाईंदा आहियो या न हे जानवर ते अथई सूअर ते छॾींदा आहियो? हा जेकॾहिं तव्हांखे असांजी ही वीडियो सुठी लगी हुजे त सब्सक्राइब करियो ऐं बेल जो बटण दबायो।